बिपासे मांखे दादू मां ॿुधाईंदा हलूं त सहाफ़ी जे पुट जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सहाफ़ियुनि एहतजाज कयो आहे। उन्हनि क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे फाही ॾियण जो मुतालबो कयो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे दादू मां आवाज़ टीवी जो रिपोर्टर तारिक लिगारी। दादू में सहाफ़ी फारूक बबर जे सेवण जे मदरसे में दीनी तालीम हासिल कंदड़ 14 वरनि जे पुट अब्दुल करीम बबर जे कातिलनि खे सज़ा ॾियण लाइ सहाफ़ियुनि सियासी समाजी तंज़ीमुनि जे कारकुननि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब आॾो धरणो हयो वियो। सहाफ़ियुनि फताह शेख, वली मोहम्मद लुंड, शुएब थईम, दानिश खुश्क, मक़सूद चांडियो, गोस जतियाल ऐं ॿियनि चयो त सहाफ़ी फारूक बबर दीनी तालीम लाइ पुट खे सेवण जे मदरसे में दाख़िल करायो, पर उते बग़ैर सिफ़त माण्हुनि 14 सालनि जे अब्दुल करीम खे ॾाढाई जो निशानो बणाइण लाइ वेश्याणो तशद्दुद करे टंगू ॿाहूं भनी क़त्ल करण बाद लाश खे मदरसे जी छित तां घिटी में फिटो करे छॾियो त जीअं हू कार्रवाई खां बची सघनि। सीनियर सहाफ़ी फारूक बबर जे फर्ज़ंद अब्दुल करीम जो ही जेको क़त्ल थियो आहे इहो इंतहाई अफ़सोसनाक आहे। क़त्ल जे पुठियां घणनि माण्हुनि जो हथु आहे। उन करे असांजो इहो ई मुतालबो आहे पुलिस खां, तोड़े इंतज़ामिया खां, त हू हिन वाक़े जी अणधुरी जांच करे जेकॾहिं इन में ॿिया बि माण्हू जेकॾहिं मुलविस आहिनि त उन्हनि जे ख़िलाफ़ सख़्तु क़ानूनी कार्रवाई कई वञे ऐं जेके कातिल आहिनि उनखे सरेआम सज़ा ॾिनी वञे। ही जेको हिकिड़ो वॾो सान्यो पेश आयो आहे सेवण में, हिकु मासूम ॿारड़ो जेको तालीम हासिल करे वियो, हुन जी लाश खे फिटो कयो वियो, हुनखे मारियो वियो, छित तां हुनखे उछलायो वियो। इहो हिकिड़ो तमामु हिकिड़ो लिंक कांडारी दर वाक़ियो आहे। अहिड़नि दरिंदनि खे जेको आहे सो सरकार खे पहुचे त सरेआम फांसी ॾिए। इन वाक़े ते जेतिरी मज़म्मत कजे ओतिरो घटि आहे ऐं इन्हनि जिन जवाबदारनि जेको पाण एतिराफ़ कयो आहे क़त्ल जो, इन्हनि दर्दनि खे सरेआम फांसी ॾिनी वञे। चीफ जस्टिस सिंध खां सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खां मुतालबो आहे त अहिड़ा वेशी दरिंदा जेके आहिनि, जेके मासूम बचड़नि जूं ज़िंदगियूं तबाह था कनि, उन्हनि जूं टंगू ॿाहूं भॼे उन्हनि खे क़त्ल था अचनि पंहिंजी हवस जे ख़ातिर, उन्हनि खे केतिरे किरदार ते पहुचाइण लाइ सरेआम सज़ाए मौत ॾिनी वञे। ताईं अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। 14 सालनि जे मासूम ॿारड़े खे जिनसी ज़्यादती जी कोशिश बैदि बेदर्दी सां क़त्ल कयो आहे। इन शर्मनाक अमल जी असां शदीद अल्फाज़ में मज़म्मत था कयूं। जेके बि मुलविस आहिनि उन्हनि खे सरेआम फांसी ॾिनी वञे त जीअं आइंदा अहिड़ा वाक़िया पेश न अची सघनि। हीउ हिकु ज़ुल्म थियो आहे। 13 साल जो मासूम ॿारड़ो आहे जेको दीनी तालीम हासिल करण जे लाइ सेवण जे मदरसे में वालिदेन छॾियो त असांजो जेको गुलाब जहिड़ो बचिड़ो आहे उहो दीनी तालीम हासिल करे ऐं जेको आहे सो आलम बणिजंदो। पर अफ़सोस आहे उते हिकिड़ो मौलवी हुयो एहसान सोलंगी, उन पारां मासूम ॿार सां ज़्यादती बाद उनखे धिको ॾेई क़त्ल कयो आहे। पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार त करे वरितो आहे, पोइ हुन एतिराफ़ कयो आहे जुर्म जो त उनजी जेका सज़ा आहे उहा फांसी घाट खां घटि न हुजणु खपे। सेवण जे मदरसे में हिकिड़े जेके पढ़ंदड़ शागिर्द खे उनखे ज़्यादती बाद वरी क़त्ल जंहिं बेदर्दी सां कयो वियो आहे उहो इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो आहे। असीं फौरी तौर ते मुतालबो कयूं था त जेके सिविल सोसाइटी जा दोस्त आहियूं, सहाफ़ी आहियूं, त फारूक बबर जे मासूम पुट उन सां इंसाफ़ कयो वञे। शहरिन ऐं सहाफ़ियुनि अब्दुल करीम बबर खे क़त्ल कंदड़ मदरसे जे नाज़िम एहसान सोलंगी, बोरची, हब अली नारो जो समेत ॿियनि जवाबदारनि खे फांसी ते टंगण ऐं सिंध हुकूमत खां सेवण समेत ॿियनि मदरसनि खे पंहिंजी तहवील में वठण जो मुतालबो कयो आहे त जीअं उन क़िस्म जा वाक़िया पेश न अचनि। तारिक लिगारी, आवाज़ न्यूज़, दादू।